वफ़ाक़ जे मातहत हलंदड़ रेलवे जी वज़ारत जेकी मेरापुर मां करोड़ रुपया कमाए थी, पर उन जे बावजूद बि मेरापुर जी रेलवे स्टेशन ते बुनियादी सहूलतूं न आहिनि। मुसाफ़िरनि खे राति जे वक़्तु टिकेटूं पिणु नथियूं मिलनि ऐं हिते ॿाहिरिनि मुसाफ़िरनि लाइ न वेहण जो बंदोबस्तु आहे, न ई वाशरूम जी सहूलियत आहे। इन हवाले सां स्टेशन मास्टर ऐं शहरुनि धरती टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु रीत वञा आहिनि। सही रेलवे स्टेशन जो हिते जेको आहे न बाथरूम वग़ैरह जी या वेहण जे हिसाब सां तव्हां ॾिसंदव त कुर्सियूं बि जेके आहिनि टूट फूट जो शिकार आहिनि ऐं हिते करोड़े रुपया हर साल हिते आमदनी आहे हिन जी। हिन अंदरूने सिंध में तव्हां ॾिसंदव त माना तक़रीबन वॾे में वॾो स्टेशन इहो आहे जेको रोडी खां पोइ अचे थो। उन खां अलावा ॿियो नंबर स्टेशन जेको आहे प्लेटफॉर्म 2 नंबर जेको आहे उहो हेठि हुजण जे बजाए जेके बुज़ुर्ग आहिनि या जेके माज़ूर आहिनि उन्हनि खे चढ़ण में दुश्वारी थिए थी। असां हुकूमत सां इहो मुतालबो कयूं था त हुननि खे मथे बि कयो वञे ऐं बाथरूम जेके नाकारा थियल आहिनि उन्हनि खे जेको आहे दुरुस्त कयो वञे जीअं आवाम सुख जो साह खणी सघे। साईं ही जेको मेरापुर जो स्टेशन आहे हिते तमामु घणी जेके बुनियादी सहूलियतूं उहे न आहिनि। ॿियो नंबर प्लेटफॉर्म आहे इहो तमामु घणो हेठि आहे। मुसाफ़िरनि खे चढ़ण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। जेके पका आहिनि पोड़ा आहिनि ॿार आहिनि उहे सही नथा चढ़ी सघनि, सो गाॾीअ तां किरी था पवनि, तमामु घणा हादसा पेश था अचनि। ऐं हिते पाणीअ जी सहूलियत न आहे, वाशरूम जी सहूलियत न आहे, मुसाफ़िरनि जे वेहण जे लाइ बि सहूलियत न आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था कयूं त मेरापुर जे स्टेशन खे हिते बुनियादी सहूलियतूं ॾिनी वञनि। साईं असां हिते जेकॾहिं अचूं था त असां 117 ते कॉल कयूं था त उहो माना उहो नंबर ई बंदि आहे ऐं उन खां पोइ जेके हिते वाशरूम आहे फैमिली लाइ उहो वाशरूम न आहे ऐं का वेहण जी सहूलियत ऐं ट्रेनूं जेके काफ़ी लेट अचनि थियूं, कलाक या 2 कलाक लेट अचनि थियूं हिते। इहे त हितां जा बुनियादी जेके मसइला आहिनि उहे हल नथा कया वञनि। इहे असां सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट खे अपील कयूं था त हिते बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं हितां जेके मुसाफ़िर आहिनि उहे इन खां फ़ाइदो हासिलु करे सघनि। असां थोराइता आहियूं त असांजे स्टेशन जी आमदनी, असांजे स्टेशन जी अर्निंग, उन जी इंतिज़ामिया खे बि ख़बर पवे, पब्लिक खे बि ख़बर पवे त तव्हां जेका इहा ॻाल्हि कई त असांजे स्टेशन जी आमदनी घणी आहे। त मुंहिंजा साईं कोविड-19 खां अॻु में असांजे स्टेशन जी आमदनी तक़रीबन 1 करोड़ 20 लख 25 मतिलबु 1 करोड़ प्लस जेको आहे सो हिन स्टेशन जी आमदनी हूंदी हुई पर मंथ। पर हाणे उन कोविड खां पोइ ज़ाहिरी आहे जेको आहे सो गाॾियूं बंदि थियूं, जेको आहे सो मुसाफ़िरनि जे करे जेको आहे सो उन्हनि जी सफ़र कुझु घटि था कनि या कीअं, त हाणे बि असांजी लॻभॻि 1 करोड़ जे अर्निंग महीने जी आहे। जेको असांजे स्टेशन ते तक़रीबन अप डाउन में 16 गाॾियूं बीहंदियूं आहिनि। 3 दफ़ा पंहिंजे जेको आहे सो स्टेशन मास्टर जे जेको आहे सो हैसियत सां मथे जेको आहे सो लिखियो बि आहे ऐं जॾहिं बि असां जूं 2-3 दफ़ा जेको आहे सो मीटिंग्स थियूं आहिनि, जॾहिं जावेद अनवर बूबक साहिबु GM हुयो रेलवे जो, त उन सां जॾहिं असांजूं मीटिंग्स थियूं हुयूं त उन्हनि खे बि जेको आहे सो असां गुज़ारिश कईसीं त साईं हीउ लो लेवल प्लेटफॉर्म आहे, महिरबानी करे हिन खे अपग्रेड कयो वञे। त उन्हनि जेको आहे सो इन शइ जे लाइ DS खे चयो, DN खे चयो त बाबा हिन जो प्रोपोज़ल ठाहे मोकिलियो। उहो प्रोपोज़ल ठही ऐं इंस्पेक्शन करे ऐं ऑफिसरनि प्रोपोज़ल ठाहे मथे मोकिलियो ऐं ॿुधण में आयो त जेको आहे सो उन जी अप्रूवल बि अची वई, लेकिन छा कारण हुया उन में कुझु शहरनि जूं कोताहियूं आहिनि। शहरनि में दरअसल इहो मां जो हिकिड़ो ॾाढो सिलसिलो वधी वियो आहे त इहो कमु मूं करायो। ॿुधण में ईअं आयो त कुझु शहरी जेको आहे सो वरी DS साहिब जन वटि पहुता सकर त साईं तव्हां महिरबानी करे इहो शो ऑफ कयो त इहो असांजे तनज़ीम या मिसाल सां पर्सनल कंहिं माण्हूअ करायो आहे त जीअं असांजो नालो थिए। पोइ शायदि इहे ॻाल्हियूं कुझु हुयूं जिन जे करे वरी रुकावट थी वई आहे। सो असां वरी बि जेको आहे सो इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदासीं त इहो प्लेटफॉर्म ठहणु घुरिजे ऐं इन प्लेटफॉर्म जे लो लेवल हुअण जे करे नंढड़ा ॿार या पेशेंट या एजड जेके मुसाफ़िर आहिनि उहे ॾाढा तकलीफ़ में आहिनि। जी नाज़रीन, तव्हां मेरापुर जे मुसाफ़िरनि ऐं स्टेशन मास्टर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो इहो ई चवणु आहे त जेको आहे सो मेरापुर शहर में जेकी रेलवे स्टेशन आहे या करोड़ रुपया बजट ॾिए थी, पर उनजे बावजूदि वफ़ाक़ी सरकार हिते कुझु ख़र्च करण लाइ तयारु न आहे। ऐं स्टेशन मास्टर जो बि इहो चवणु आहे त असां वफ़ाक़ी सरकार खे बार बार लिखत में चई चुका आहियूं त मेरापुर रेलवे स्टेशन खे सहूलियतुनि जी अण हूंदा, तंहिंजे लाइ हुनखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, धरती TV न्यूज़ मेरापुर।